ते कब्जो नामंजूर, जगह ते कब्जो नामंजूर। इंसाफ कयो, असां सां इंसाफ कयो, असां सां इंसाफ कयो। तमां अली जान जी घरवारी आया ऐं हो जेका त पाण बि निमाईंदो हुयो 60 साल खां वठी असांजा अबा ॾाढा इते मरिया जेके असांजा वॾा हुया ऐं ख्वावड़नि जा वॾा हुया उन्हनि हिक ॿिए खे रक़म पंहिंजी ॾेई छॾी। हाणे जेका त अलीगढ़ ख्वावड़ हाणे असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांखे हाणे वसियत थी आहे सरसो वारनि ॾिनी आहे जाइ था ठारायूं त चए थो जाइ असांजी आहे ऐं जाइ मुंहिंजी आहे, पैसा वठो तव्हां लॾो। सॼो मुल्क वेठो आहे, कंहिंखे बि न चयो अथई, असां ग़रीब सम्झी ऐं असांखे हिन चयो आहे त हितां टपड़ खणो। असांजे जेका घिटिन में पुलिस थी अचे पई, रोड सां पुलिस थी अचे, 4 चकर त असांजे घर मां चोरी थी आहे। चौक जे साम्हूं असांजी जॻह थी, ख्वावड़ जे साम्हूं असांजो कमु बंदि करायो वियो आहे, असांजा सामान चोराए। अलीगढ़ ख्वावड़ ऐं मंसूर ख्वावड़, अलीगढ़ ख्वावड़ ऐं मंसूर ख्वावड़ माना असांखे धमकियूं था चवराइनि। अलाह सां मुंहिंजो कोई बि कोन्हे, मां बि हिकिड़ी आहियां, मुंहिंजो ॾेर बि हिकिड़ो आहे। असांजो इंसाफ़ न थियो त असां पाण खे साड़ींदासीं, चौस ते धरणो हणंदासीं। सॼी दुनिया वेठी आहे, असां सां छो? असां त छो थो इन ख्वावड़ करे? ख्वावड़ कंहिंजो न खातो आहे, कुझु बि न आहे। असांजा वॾा हुननि खे वॾनि खे पैसा ॾेई छॾिया आहिनि, हाणे नंढा हुते आहिनि, हिकिड़ो बुक जो चक आहे। ख्वावड़ जो को खातो पातो कंहिंजी 60 साल गुज़रिया, 7 पीढ़ियूं असांजूं हिते मरी वयूं आहिनि भाउ। असां हाणे सभु ढोना सवाई इन कचड़े घर में था रहूं पिया। हाणे असांजा जेको नंढड़ा बच्चा आहिनि, मां बेवार न साल हो बि छोकिरो यतीम, हिकिड़ो ॾेर आहे, हिकिड़ी मां आहियां, ॿियो अलाह खां सवाइ कोई बि कोन्हे। असांजा नंढड़ा बच्चा असां काॾे वठी शदादकोट के गरीबाउद मोहल्ले के रवासिन औरत तोड़े मर्दन पारां बासर के मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो कयो। मुज़ाहिरीन प्रेस क्लब पहुंची बासर खिलाफ सख्त नारेबाजी कई। उन मौके ते बेवा औरत बशीरा शेख, वाजदा मंगड़ार, शाहिदा शेख, नूरजान मंगी, रशीदा शेख, रजब कड़ो, साबिर शेख ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 70 सालनि खां अॻु असांजे वॾड़नि ख्वाड़ बिरादरी जे माण्हुनि खां ज़मीन ख़रीद कई हुई। एहतजाज कंदड़ औरतुनि जो चवणु हो त बासर अलीगढ़ ख्वाड़ घर जी अॾावत दौरान 70 सालनि खां पोइ पुलिस मार्फत असांजो कमु बंदि कराए रहियो आहे, घर ख़ाली करण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्हनि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, फरियाल टालपुर, वज़ीर आलम सैयद मुराद अली शाह, कमिश्नर लाड़काणो खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाजी दाइरो वधायो वेंदो। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।